काज़ी अहमद खां ख़बर शेख नालो ॻोठ इस्माइल भंड में ज़मीनी तकरार तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल 13 वरह जी नीगरी फोत मार्च जी वेलन जो अंग 4 थी वियो आहे। झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नीगरी मडम धी बहादुर भंड ज़ख़्मनि जी सट न सहंदे कराची जी अस्पताल में दम धणी हवाले कयो। झेड़े दौरान इमदाद भंड संदसि मासूम धीअ सदफ़ ऐं भाइटी ज़रकून भंड क़तूल थी विया आहिनि। फोती नीगरी जो लाश काज़ी अहमद अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो आहे। खबर प्रीवियस शेयर कर काज़ी अहमद खां ॻोठ इस्माइल भंड में ज़मीनी तकरार तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल 13 वरह जी नीगरी फोत थी वई आहे। मार्च जी वेलन जो अंग 4 थी वियो आहे। झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नीगरी मडम धी बहादुर भंड ज़ख़्मनि जी सट न सहंदे कराची जी अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो आहे। झेड़े दौरान इमदाद भंड संदसि मासूम धीअ सदफ़ ऐं भाइटी ज़रकून भंड क़तूल थी विया। फोती नीगरी जो लाश काज़ी अहमद अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो।